ओम शांति। अॼु मिठा मिठे श्री बाबा हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा विकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठी मीठी बार बाबा चवनि था कि हाणे जीवन में असांखे भई रोज रोज असांजे जीवन में न ॿ चीजूं असांखे जीवन में विघ्न विझदियूं। ॿ अहिड़ियूं चीजूं आहिनि जो असांखे जीवन में अॻियां न वधण ॾींदियूं। हिकु त हूंदो आहे अभिमान, ॿियो हूंदो आहे अपमान। असांखे जीवन में अभिमान ईंदो आहे न कि मां सुठो कमु करे सघंदी आहियां, मां हीअं करे सघंदी आहियां, मुंहिंजे सिवाय कोई न करे सघंदो आहे, मां ॾाढी होशियार आहियां, ॾाढी पढ़ियल लिखियल आहियां, ॾाढी सुंदर आहियां। इहे अभिमान हूंदो। हिन कारण माण्हू जीवन में अॻियां न वधी सघंदो। अभिमान वश आत्मा जीवन में खुश भी न रही सघंदी आहे, सभिनि सां मिली जुली करे भी न रही सघंदी आहे, सभिनि खे पंहिंजी सहयोगी भी न ठाहे सघंदी आहे, संगठन में भी न हली सघंदी आहे। ॿियो हूंदो आहे अपमान। मुंहिंजो छो न ॿुधनि, मूंखे ईअं चयनि, मूंखे छो न अॻियां रखंदा आहिनि, त इहा मूंखे ईअं छो चयनि। अपमान जी फीलिंग थींदी आहे न। तव्हां चेक करो सॼे ॾींहं में असांखे केतिरो अभिमान थो अचे, केतिरो अपमान असां फील था कयूं। हिन सां छा थींदो न, जीवन में न रोज़ रोज़ अगरि असांखे ॻाल्हि जो अभिमान हूंदो त असां हिक ॿिए जी विशेषता हूंदे हुए बि असां हुनखे अॻियां न वधंदी। सम्झो तव्हां पहिरियों घर जो कमु ठीकु आहे, तव्हां सभु कुझु कंदो आहियो, लेकिन हाणे नुंहुं आई आहे, उहो करे थी ऐं तव्हां खां सुठो थी करे, त हिन में अभिमान न हुजिणो खपे। ॿियो अगरि तव्हां खां सुठो कोई करे थो, हुन खां उहो कम जे लाइ पुछे थो, पर तव्हां खां नथो पुछे, भले तव्हां घर जा वॾा आहियो, त हिन में अपमान बि न फील करो। हिकु ई माण्हू थींदा आहिनि न कि न न मूंखे सभु कुझु ईंदो आहे, मुंहिंजे सिवाय ॿियो कोई कुझु करे ई न सघंदो सुठो, मां ई सुठो कंदी आहियां। लेकिन सम्झ में अचे थो माण्हुनि खे बि लॻे थो न उहो सुठो थी करे, असांखे हुनखे भले अॻियां जेतिरो हुनखे सहयोग ॾींदो अॻियां वधण लाइ, ओतिरो तव्हांखे बि जीवन में भई अगरि तव्हां ॿियनि खे अॻियां कयो त तव्हांजे जीवन में बि तव्हांखे प्राप्ति त थींदी आहे थोरी कि उहा अॻियां हली वेंदा, तव्हांखे पुठियां छॾे छॾींदा। त जंहिंजी जो विशेषता आहे न, असांखे हुन विशेषता अनुसार हुनखे अॻियां करणो ई खुदि अॻियां वधणु। कॾहिं बि अभिमान न करणो खपे कि न मूंखे मां होशियार आहियां, इहे न। सभिनि में पंहिंजो पंहिंजो गुण हूंदा आहिनि, पर माण्हुनि खे त ख़ुशी ॾियणी खपे। अगरि नुंहुं सुठो करे थी त वरी बि करे भले, असां हाणे केसि ताईं संभालंदासीं न। भई असां जो कयो कयो, हाणे अगरि ॿार तव्हांजा करनि था सुठी रीति, नुंहरियूं पुट करनि था त सुठी ॻाल्हि आहे न। जीअं त हाणे उन्हनि खे संभालणो आहे न। हाणे त वैसे बि बुढ़ापो त भॻवान जे नाम हूंदो आहे न, त चाहे बुढ़ापे में चाहे जवानी में भी अगर जंहिंमें जो विशेषता है, अगर असां हुनखे हुन विशेषता सां अॻियां करूं त इहो तव्हां अॻियां कंदव न, ॿियो तव्हांजी उहा मदद तव्हांखे उहो सुठो मञंदव। ऐं कंहिंखे तव्हां अॻियां न वधण ॾिनो, हुनजी टंग खींचदा रहियो त उहो बि अॻियां न वधंदो, तव्हां केसि ताईं संभाले सघंदा। हिन करे बाबा चए थो मिली जुली करे हलण लाइ, संगठन में हलण लाइ
घर गृहस्थी में सुख शांति में रहण लाइ, जीवन में सभिनि सां मिली जुली करे रहण लाइ कॾहिं बि असांखे कंहिं ॻाल्हि जो अभिमान न हुजणो खपे। अभिमान खत्म करण जो ॾाढो सहज तरीक़ो आहे। हमेशा सम्झो करण करावनार बाबा आहे। कोई बि तव्हांखे चए तव्हां में सुठी ॻाल्हि आहे, हिन में बि अभिमान न अचणो खपे। अगर तव्हां में कोई विशेषता सुठी आहे, हुनजो बि अभिमान न हुजणो खपे। मूंखे त इहा परमात्मा जी देन आहे, मुंहिंजी न, इहे मूंखे भॻवान ॾिनी अथई, मुंहिंजो कुझु न आहे। असांखे अभिमान ईंदो ई न। पेसो चईंदोसीं जेको आहे सभु कुझु भॻवान जो ई आहे, मां करण करावनार बाबा मूंखां कराए थो। त हिन में माण्हू मूंखां पुछनि था नथा पुछनि, असांखे अपमान जी फीलिंग थींदी न। सदा यादि रखो करण करावनहार बाबा आहे, परम पिता। माण्हू चईंदा बि आहिनि सभु कुझु भॻवान जो ॾिनल आहे, सभु कुझु उहो ई थो कराए। पोइ अभिमान ऐं अपमान जी फीलिंग किथां आहे? अॼु सोचूं अगरि सभु कुझु भॻवान ई थो कराए, सभु कुझु भॻवान ई थो ॾिनो अथई, त असांखे त भॻवान सुठी चीज ॾिनी अथई, सुठी विशेषता ॾिनी अथई, त हुनजी आहे न, हिन में असां अभिमान छो फील करूं? हिन में असां अभिमान छो करूं? भई मुंहिंजी इहा चीज, मुंहिंजी न, हुन मूंखे ॾिनी अथई, ऐं हुन मूंखे ॾिनी अथई, लेकिन माण्हू हुन विशेषता जी वैल्यू नथा रखनि। तव्हां में कोई विशेषता आहे त लेकिन तव्हां सोचो मूंखे भॻवान विशेषता ॾिनी अथई, लेकिन माण्हू हुन विशेषता जी वैल्यू नथा रखनि। उहो तव्हांखे हुन विशेषता जे अनुसार तव्हांखे कमु नथा ॾियनि, तव्हांखां पुछनि नथा। त बाबा चए हिन में अपमान जी फीलिंग बि ईंदी। पोइ सम्झो तव्हां चओ की मूंखे इहा घर भॻवान ॾिनो अथई, भॻवान ॾिनो अथई, हिन में अभिमान छो था करो? ॾिनो अथई, हुन तव्हांखे ॾिनो अथई, तव्हांजा कर्म सुठा हूंदा, हिन अनुसार तव्हांखे ॾिनो अथई, हिन में अभिमान छा करणु? सम्झो तव्हां चओ था की असांखे घर भॻवान ॾिनो अथई, ऐं कोई तव्हांजे घर जी वैल्यू नथो रखे, तव्हांजे घर जी वैल्यू नथो रखे, त हिन में अपमान जी फीलिंग छो करो? ठीकु आहे, हुननि खे असांजे घर जी वैल्यू न आहे, असांजी वैल्यू न आहे, असांखे त भॻवान ॾिनो अथई, असां त सुठी रीति रहूं न। त अभिमान ऐं अपमान ख़तम करण लाइ सदा इहे यादि रखो कि करण करावनार बाबा आहे, परम पिता परमात्मा ई सभु कुझु कराए थो, उन ई असांखे ॾिनो अथई, उहो ई सभु कुझु कराइण वारो। असां त निमित मात्र, उहो जो असांखे शक्ति ॾे थो, विशेषता ॾे थो, उन अनुसार असांखे ॾे थो, असांखे कराए थो, असां करूं था। असां त कठपुतलियूं आहियूं। हम थी तो जीवन में न भगवान जी कठपुतली ठही करे रहंदा न, ॾाढो ख़ुशि रहंदा, ॾाढो ई सुखी सुखी रहंदा। सिर्फ़ु चओ न, हुन अनुसार हलो, भई मां भगवान जी कठपुतली आहियां, उहो जीअं नचाए। माण्हू चवण में चए थो, लेकिन सोचो अगरि भगवान असां चऊं था हलाए, जीअं जो कराए, लेकिन अगरि वो जीअं जो कराए तो, जीअं जो हलाए तो, लेकिन तव्हांखे ख़ुशि त रहणो न। हिन में माण्हू सोचंदा आहिनि कि हा भई दुख बि भगवान ई तो ॾे, भले ॾे, हिनखे बि असां प्रसाद सम्झी करे ख़ुशि रहंदासीं। त दुख असां सम्झो हिन जन्म में त तव्हां भगवान जी कठपुतली ठही आहे, लेकिन पिछले जन्म में त न हुयो न। त पिछले जन्मनि जो जेको पाप कर्म करे आयो, हुनजो भुगतान त भुगतणो पवंदो न, त उहो भगवान थोरी थो ॾे। त बाबा चवंदा कि सदा यादि रखो, करण करावनार परम पिता परमात्मा आहे, उन ई मूंखे सभु कुझु ॾिनो अथई। हिन स्मृति सां सर्व विघ्ननि जी बीज खे समाप्त करो, सर्व प्रकार जी अभिमान और अपमान जी फीलिंग खे खत्म करो। रोज चेक करो पंहिंजे जीवन में। अॼु राति सुम्हण खां पहिरियों चेक कजो कि मुंहिंजे अॼु मां सॼो ॾींहुं अभिमान कयो,
कि मां सुठी, मुंहिंजो इहो सुठो, मूं में इहा विशेषता आहे, ये अभिमान कयो। मूंखां के न पुछो, के रोटी न पुछी, के खीर न ॾिनो, के पाणी न ॾिनो त मूंखे अपमान जी फीलिंग आई कि ॾिस मूंखां पुछनि नथा। त ईअं रोज चेक कंदव न, चलो ॿियो कोई न, भगवान त पुछे थो न, जंहिंखां भगवान पुछे थो, सर्वशक्तिमान परम पिता परमात्मा पुछे थो, उनखे मनुष्य पुछनि न पुछनि फर्क़ु छा पवंदो। जंहिंखे भगवान, जंहिं वटि भगवान जी शक्ति हूंदी आहे न, जंहिं वटि भगवान जी, जंहिंखे भगवान जो साथ मिलंदो हूंदो आहे, उनखे मनुष्यनि जो साथ खपंदो हूंदो आहे। असां वटि भगवान जो साथ आहे त असांखे मनुष्यनि जो साथ खपे। परमात्मा जे साथ जे अॻियां मनुष्यनि जो साथ छा आहे? कुझु बि न। मनुष्य त अॼु आहे कल न आहे, अॼु आहे कल न आहे, लेकिन भगवान तो सदा ही असां सां गॾु आहे। सुम्हंदे हुए बि असां सां गॾु आहे, उथंदे हुए बि असां सां गॾु आहे, हर कर्म कंदे हुए असां सां गॾु आहे। असां सां अलॻि आहे ई न। ऐं ॾिसो माण्हू त इहे कमु कंदा, इहे कमु कंदा, कॾहिं असांखे कमु पईंदो त उहा अची सघंदा न अची सघंदा उन्हनि अनुसार, लेकिन भगवान त सदा ई असां सां गॾु आहे। त जी त सदा भगवान गॾु हूंदो आहे न, जो परमात्मा जे संग रहंदो आहे, ये असली सत्संग थींदो। माण्हू चवंदा आहिनि असां सत्संग में वेंदा आहियूं, लेकिन सत्संग अर्थात सत्य जे संग में रहण। सत्संग ॾिसो, नाम ई ॾिसो, सत्संग मतिलब सत्य जे संग में रहण वारा। हाणे हिन दुनिया में सचो त माण्हू चवंदा आहिनि न, सचो त हिकु भगवान ई आहे, परम पिता परमात्मा। तो हुन परमात्मा जे संग में रहण ई असली सत्संग आहे। सदा खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे पाण सां गॾु, कि वो निराकार परमात्मा मूंसां गॾु आहे, उथंदे वेहंदे खाईंदे पींदे सदा यादि रखो वो मूंसां गॾु आहे। ये बुद्धि सां हुनजो साथ अनुभव करण ही सत्य जे संग में रहण। जे माण्हू को जो ॾींहुं कंहिंजे बारे में सोचदा रहंदा आहिनि न, त जीअं चवंदा आहिनि कि शरीर त हिते आहे लेकिन मन त सॼो ॾींहुं हिनजो होॾे ई लॻल आहे। त उहो ई असां हिन सृष्टि जे कम था करूं, रोटी था खायूं, रोटी था खाऊं, कम था करूं, लेकिन असांजो बुद्धि योग, असांजे मन में सदा बाबा जी यादि रहे, असांजी बुद्धि सदा परमात्मा सां लॻल रहे। हिन सृष्टि ते रहंदे असां पार ब्रह्म में रहण वारे परमात्मा खे यादि करे हर कर्म करूं त हुन सत्य जे संग में रहंदासीं न बुद्धि द्वारा, त इहो सत्संग हूंदो आहे। बाक़ी तव्हां दुनिया वारे माण्हू जो सत्संग कंदा आहिनि, वो सदा थोड़ी कंदा आहिनि, ऐं उते कोई सच थोड़ी ॿुधाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि ग्रंथ शास्त्रनि में त सच एतिरो ई आहे जेतिरो अटे में लूणु मिसल। अटे में जेतिरो लूणु विझंदा आहिनि ओतिरो सच लिखल आहे ग्रंथ शास्त्रनि में, गीताउनि में, भागवतनि में, रामायण में। बाक़ी सभु कूड़ ई कूड़ लिखल आहे। माण्हू चवनि था गीता कृष्ण ॻाई, गीता कृष्ण थोड़ी ॿुधाई। गीता में त लिखल आहे कि मां अशरीरी अजन्मो आहियां, मां प्रकृति जो आधार वठी ईंदो आहियां, मां हिकु ई समय हेठि हिन सृष्टि ते ईंदो आहे, ऐं मां जॾहिं ईंदो आहे त मूंखे कोटनि में कोई में बि कोई पहचानदो। भई कृष्ण गीता ॿुधाईंदो त सभी हुनखे पहचाने सघंदा आहिनि न। त गीता में छो लिखल आहे कि मूंखे कोटनि में कोई पहचानदो। त इहे गीता ज्ञान बि असांखे परमात्मा ब्रह्मा जे तन में अची करे ॿुधाए थी। कृष्ण जी आत्मा जे 84वें जन्म जे अंत वारे जन्म में परमात्मा हुनमें प्रवेश करे हुनखे ब्रह्मा मां नाम ॾिनई। तॾहिं त विष्णु जी नाभि सां ब्रह्मा ॾेखारींदा आहिनि न। अर्थात कलयुग अंत में न सत्य गादी जे विच न संगम युग ते जो आत्मा ब्रह्मा जो पाठ वॼाईंदी न, उहो ई सत्युग में वञी करे कृष्ण जो पाठ वॼाईंदी, ऐं स्वयंवर खां पोइ नारायण जो पाठ वॼाईंदी। त परमात्मा असांखे यथार्थ हर ॻाल्हियूं सम्झाए थो। ॾिसो
तो भगवान चए तो सत्संग अर्थात सत्य जे संग में रहण जो असांखे सच्ची ॻाल्हियूं ॿुधाए। ॾिसो ग्रंथ शास्त्रनि में परमात्मा चए तो सत्य एतिरो ई लिखल आहे जीअं अटे में लूणु विझल, तॾहिं त असां भगवान खे सच्चो चईंदा आहियूं न। दुनिया में माण्हू चईंदा आहिनि कि भगवान ई हिकु सच्चो आहे, बाक़ी सभु कूड़ा आहिनि। भई अगरि असां चऊं कि उहो ई भगवान ई सच्चो आहे त हिन जो मतिलबु छा था चऊं असां? अॼुकल्ह दुनिया में माण्हू चवनि था कि भगवान ई सच्चो आहे, मतलब बाक़ी सब कुछ न कुछ कूड़ ॻाल्हाइनि था न असां सां, है ना? कि असांखे कॾहिं चयो कि गुरु संत सन्यासी या के ग्रंथ शास्त्रनि में ये लिखल आहे कि भगवान खे यादि करण लाइ खुद खे आत्मा समझो, परमात्मा खे निराकार रूप में मथे यादि करो। गुरु नानक देव इशारो करनि था मथे निराकार खे यादि करो, लेकिन त बि के तव्हांखे सिखायो? कोई तव्हांखे चए थो कि सत्संग में माण्हू तव्हांखे सिखाईंदा आहिनि कि गुरु नानक देव जी मूर्ति न रखो, निराकार जी रखो। श्री गुरु नानक देव खुद ही इशारो करे तो कि निराकार खे यादि करो, उहो ई तव्हांजी मदद करण वारो आहे। केर नथो सिखाए, गुरु नानक देव चई करे हली वियो, माण्हू हुनजी मूर्ति था रखनि। चाहे कृष्ण हुजे, चाहे राम हुजे, चाहे गणेश हुजे, माण्हू भगवान जा अहिड़ा रूप ठाहे करे वेठो आहे, त ही सभु कूड़ा ई त आहिनि न। असां चऊं था सत्संग में वेंदा आहियूं, तो तव्हांखे इहे सच आहे कि राम जी सीता रावण चुराई, कृष्ण कंस खे मारी, ये सच्चा? छा कृष्ण में एतिरी शक्ति न हुई कि कंस जा बुरा स्वभाव संस्कारनि खे खत्म करे सघे? छा राम में एतिरी शक्ति न हुई कि माण्हू चवंदा आहिनि राम भगवान जी कोई सीता चुराईंदो, रावण खे डपु न पियो थिए? छा राम देवता में एॾी शक्ति न हुई कि वो रावण जे बुरे स्वभाव संस्कारनि खे खत्म करे सघे? अॼु कृष्ण खे चवनि था माण्हू सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। तॾहिं चऊं था वो डबल अहिंसक आहे, हिंसा न करण वारो आहे, त असां कीअं चऊं भई कृष्ण कंस खे मारे? कूड़ थियो न। कृष्ण कंस खे न मारे, कृष्ण परमात्मा खे यादि करे कंस जहिड़ा संस्कारनि खे खत्म कयो। राम रावण खे न मारे, लेकिन परमात्मा राम जी याद में रही करे असां रावण अर्थात विकार बुराइनि ते विजय प्राप्त करे सघंदा आहियूं, सभिनि जी आत्मा खे शुद्ध करे सघंदा आहियूं। इन करे परमात्मा चए तो जॾहिं तव्हां मुंहिंजी यादि में रहंदव न, ऐं मूंखे यादि करे हर कर्म कंदव, तॾहिं तव्हां मुंहिंजे सच्चे जे संग में आहियो, अर्थात सत्संग में आहियो। अहिड़ी आत्मा जो सदा हिकु सच्चे बाप जे संग में रहंदी ऐं सोचदी भई सभु कुछ भगवान परमात्मा जो ई आहे, उहो ई असांखां कराए थो, करन करावनार उहो ई असांखे सभु कुछ ॾियण वारो आहे। त हुन माण्हू खे कॾहिं अभिमान थींदो पंहिंजी कंहिं चीज जो? अॼु माण्हू चए थो भगवान ई असांखे पैदा कयो अथई। भगवान त असांखे पैदा न कंदो आहे, शरीर त माउ पीउ जो ॾिनल आहे, आत्मा परमात्मा जी, आत्मा त कॾहिं मरदी न आहे न। तो जॾहिं भगवान असांखे सम्झो था, चओ बि था कि भगवान ई असांखे पैदा कयो अथई, त शरीर त भगवान जो आहे, त तव्हां हिन शरीर जो अभिमान कीअं करे सघंदा आहियो? जॾहिं तव्हां चओ था ही सभु कुछ भगवान जो ॾिनल आहे, त हिन चीज जो अभिमान कीअं करे सघंदा आहिनि? त टिकाणे वारा, मंदिर वारा कॾहिं अभिमान कंदा? कॾहिं अभिमान, भले शुद्ध अभिमान कंदा भई असांखे भगवान जो गुरु जो गुरुद्वारो आहे, ईअं आहे, शुद्ध अभिमान। लेकिन वो जो अशुद्ध अभिमान हूंदो आहे कि न हिते कंहिंखे हथ न लॻायो, ही असांजो मंदिर आहे, ही असांजो गुरुद्वारो आहे, न आहे ठहियल आहे सभिनि जे लाइ, या त ईंदा ई न, सभिनि जा ई देवी देवता, सभिनि जो ई गुरु आहे। बाबा चवंदा जॾहिं ॾाढो सहज तरीक़ो आहे, अगरि तव्हांखे जीवन में अभिमान अपमान सां मुक्त थियणो, अगरि जीवन में सदा सुख शांति सां रहणो आहे न, त सदा हुन सच्चे जे संग में रहो, बुद्धि द्वारा।
ऐं सदा यादि रखो कि करण करावन हार मुखां कराए थो, ये सभु हुनजो ई आहे। हिन स्मृति सां सम्झी आत्मा में शक्ति अची वेंदी, हिन स्मृति सां सम्झी आत्मा में शक्ति अची वेंदी ऐं असां पंहिंजे जीवन जी सर्व विघ्ननि खे विनाश करे जीवन में अॻियां वधंदा रहियूं। बाबा चवंदा आहिनि कि कॾहिं बि काम क्रोध जे भूत जे वश थी करे कॾहिं बि कोई उल्टो कमु न करो। माण्हू काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा जे वश थी करे न, माण्हू अॼुकल्ह ॾाढा उल्टा सुल्टा कम था करनि। ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा, रोइण रुसण चिल्लाइण, हिक ॿिए खे मारण। अॼु ॾिसो घर जा ॿार या घर में त इहे ॿार ॾिसो हिक ॿिए सां मिलनि था, मारनि था, हथ पेर हलाए करे मिलनि था। चईंदा आहिनि ईअं त मिलबो आहे, ॿियो कीअं मिलबो। त जीअं वॾा हूंदा उहे ई ॿार हूंदा, ॿारनि खे बि मारण केरु सेखारींदो। ॾिसो हिन जंहिं समय माण्हू हिक ॿिए खे मारे थो न, हुन समय जानवर जी योनी में हली आहे, त मनुष्य आत्मा कोई 84 लख योनियुनि में न वेंदी आहे। लेकिन जॾहिं मनुष्य आत्मा हिन विकार बुराइनि जे वश थी करे ऐं जानवर जहिड़ी रोटी खाईंदो आहे, जानवर जीअं रहण लॻी वेंदो आहे, जानवर जीअं लड़न झगड़न लॻी वेंदो आहे, हुन समय उहो जानवर ई त आहे, चोलो मनुष्य जहिड़ो आहे। मनुष्य जहिड़ी सूरत आहे लेकिन सीरत त जानवर जहिड़ी आहे। तो परमात्मा असांखे एॾो स्पष्ट रीति सभु सम्झाईंदो आहे कि असांखे ख़ुदि खे सम्झ में अची वेंदो आहे कि बरोबर मां जानवर जी योनि में अची। माण्हू जानवर जे मांस खे खाए थो, जानवर जो मांस केरु खाईंदो, जानवर ई खाईंदा आहिनि। असां मनुष्य बि उहो मांस खाऊं था त हुन समय असां कीअं थी विया, जानवर ई थी वियासीं न। त बाबा चए थो ॾिसो मनुष्यनि जी सूरत मनुष्य जहिड़ी आहे हिन समय माण्हू जी, इंसान जी, लेकिन सीरत जानवर जहिड़ी थी। ऐं अगरि तूं सदा यादि रखो मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे, त असां परमात्मा सदा जेके प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट जो ॿार हूंदो, के वॾे घर जो ॿार हूंदो, के डॉक्टर इंजीनियर जो ॿार हूंदो, के दुकान हलाइण वारे गोली के कपिड़नि जी या गोलियुनि जी टॉपिन जी शॉप वारे जो ॿार हूंदो, त हुनखे सदा यादि रहंदो न कि मुंहिंजो माउ पीउ प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहे, मुंहिंजो माउ पीउ डॉक्टर इंजीनियर आहे, मुंहिंजो माउ पीउ जी दुकान कपिड़े जी आहे, चॉकलेट जी आहे, त हुनखे सदा यादि रहंदो त जॾहिं बि कमु हूंदो उहो हुन खां कमु कराईंदो न। हुननि जो चाल चलन व्यवहार बि अहिड़ो थी वेंदो आहे, प्राइम मिनिस्टर जो ॿार उहो ई हलंदो। त उहो ई अगरि असां सदा यादि रखूं कि मां परमात्मा जो ॿार आहियां त तुंहिंजी चाल चलन व्यवहार कॾहिं हिंसक थी सघंदो, कॾहिं न। हिन करे सदा स्मृति रखो कि मां कंहिंजो ॿार आहियां, करन करावन आहे, केरु मूंखां वेही करे कराए थो, त असांजे जीवन में ॾाढो परिवर्तन अची वेंदो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि जी नमस्ते। तुंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। करण करावन जी स्मृति सां विघ्ननि जे बीज खे समाप्त करण वारा समर्थ आत्मा। सर्व प्रकार जे विघ्ननि जो बीज ॿ चीजूं आहिनि, हिकु आहे अभिमान, ॿियो आहे अपमान। कोई बि कमु कंदा आहियूं न त या त अभिमान ईंदो आहे कि मां ईअं कयो, मां ही करे सघंदी आहियां। चेक करो तव्हांखे कॾहिं ईअं थींदो आहे, मन में ईंदो आहे कि मां ईअं कयो, मां ही करे सघंदी आहियां, मां होशियार आहियां। त इहे मतिलबु असांखे अभिमान आहे।
ये ख़राब हूंदो। ऐं या त उन्हनि खे रहंदो कि मूंखे त अॻियां रखनि ई न, मूंखां त पुछनि ई न, मूंखे हीअं छो चयनि, ये मुंहिंजो अपमान कयो अथनि। त इहे बि चेक करो, कॾहिं तव्हांखे ईअं लॻंदो आहे, अॼु सॼो ॾींहुं लॻो इहो कि मूंखे छो न अॻियां रखियनि, मां ईअं छो, मूंखे ईअं छो चयनि, मूंखां त पुछंदा ई न आहिनि। ये भावना है ना, भिन्न भिन्न प्रकार जा विघ्न रूप में पैदा थी। असांजे जीवन में ना कई विघ्न अची वेंदा आहिनि। अगरि असां इहो सोचंदा आहियूं न, पोइ कई विघ्न अची वेंदा। जॾहिं ख़ुदा जी ख़िदमतगार आहियूं, करन करावनि बाप जी बाप आहे त अभिमान काथां आयो? जब करन करावनार बाबा आहे त अभिमान काथां आयो? अपमान काथां आयो? इन करे कंबाइंड रूप जी स्मृति कि मां आत्मा, मुंहिंजो बाप परमात्मा सदा यादि रहे। कंबाइंड रूप जी स्मृति द्वारा खुद खे सदा शक्तिशाली समझो। फिर इसे सदा याद रहे, मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा, तो समय सदा शक्ति रहेंगी और शक्तिशाली आत्मा सर्व विघ्नन जे बीच खे समाप्त करे सके। स्लोगन ज्ञान स्वरूप थियणो आहे त बाप ऐं पढ़ाई सां समान प्यार। ज्ञान खे कर्मनि में कॾहिं लाए सघंदा आहियूं? माण्हू चवंदा आहिनि, सभु माण्हू ईअं ई ॿुधाईंदा आहिनि, लेकिन असांजा कर्म छो न सुधरिया अञा ताईं? असां छो अञा ताईं हिन विकार बुराइनि जे बारे में सोचे करे ओड़ा ई कम करूं था? सभु माण्हू एॾे समय खां ईअं चवनि था, बुरो न सोचो, न ॻाल्हायो, हेॾा वॾा जी ॻाल्हियूं हेॾे न फैलाए, त तव्हां अञा ताईं ओड़ा ठहिया छो न आहियो? अञा ताईं तव्हांजे जीवन में दुख परेशानी छो आहे? अञा ताईं तव्हां हिक ॿिए जी ग्लानी निंदा छो था करो? छोकी माण्हुनि में शक्ति न आहे। शक्ति त भॻवान ई ॾींदो आहे न। भले माण्हू चए सभु ईअं चईंदा आहिनि, लेकिन शक्ति त भॻवान ई ॾींदो आहे। त बाबा चए थो, सदा मूंखे बि यादि करो ऐं मां जेकी शिक्षा ॾियां थो उनखे जीवन में धारण कंदा हलंदव, तॾहिं ज्ञान तव्हांजे कर्मनि में ईंदो, तॾहिं तव्हांखे ज्ञान स्वरूप थींदो। त ज्ञान स्वरूप थियणो आहे त बाप ऐं पढ़ाई सां समान प्यार हुजे। जेतिरो परमात्मा सां प्यार, ओतिरो पढ़ाई सां बि प्यार हुजणो खपे। ओम शांति। बाबा खे यादि करो।